चंबड़ वेझो मासूम बाड़ीअ में पोलियो वायरस जी तस्दीक थी वई आहे। कोट नज़र अली रिंद में 9 वरनि जी कोमल रिंद जे वारसनि ॿुधायो त संदन न्याणीअ खे डॉक्टरनि तरफ़ां पोलियो हुजण जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त हुननि केतिरो ई इलाज पिणु करायो आहे। हुननि चयो त टीमूं रोज़ानी अची बाड़ीअ खे ॾिसी ऐं पुछा गछा करे हली वञनि थियूं। ॻोठाणनि मुताबिक़ कयो त मासूम बाड़ीअ जो इलाज कराए संदन बेचैनी ख़तम कई वञे। जीअं मुंहिंजी नंढड़ी कोमल न्याणी आहे, हिनखे डॉक्टरनि चयो आहे त पोलियो जो शक आहे, पर रिपोर्ट आई आहे त उन खां पोइ हीअ पोलियो थी वियो आहे, हिन जरासीम थी विया आहिनि पोलियो जा। ऐं असांजे रोज़ नुमाइंदा अचनि, डॉक्टर अचनि 6-7, लेकिन उहे त कुझु बि कोन कनि, सिर्फ़ु ॾिसियो हलियो वञनि, फोटू कढियो कैमरा हुन में। डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद ख़ालिद सलीम चयो आहे त पोलियो मुहिम खे कामयाब करण लाइ समूरनि इदारनि तोड़े अवाम खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। वीरपुर माथेरे में पोलियो मुहिम जे हवाले सां कयल इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ कोठायल इजलास में डीसी घोटकी चयो त मुल्क में वधंदड़ पोलियो केसनि खे नज़र में रखंदे सभिनी खे ख़बरदार रहणु घुर्जे। डीसी मुख्तियार कार खे हिदायत कई त हू पोलियो मुहिम दौरान अवाम खे आगाह करण लाइ पंहिंजनि इलाइक़नि जी मस्जिदुनि में ऐलान कराइनि। कोडीजे में शहर ने बकरी चोर खे पकड़े कुटको ॾियण बाद पुलिस हवाले करे छॾियो। शहर में बकरी चोरी करे कोट बंगले में विकिरो करण दौरान चोर खे पकड़ियो वियो। शहरनि चोर खे कुटको ॾियण बाद पुलिस हवाले कयो। हुन मौक़े ते चोर जो चवणु हो त हू ग़रीब मिसकिन आहे, महांगाई वधण सबबि बचनि जो गुज़र सफ़र करण लाइ ॾुखियो क़दम खंयो। ॾारकी जी नारीअ बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ जी अपील कई आहे। वोड्रिंग मलूक वाली जे रहवासिणे नारी समीना इल्ज़ाम मणींदे चयो आहे त कुझु महीना अॻु वॾेरनि ज़बरदस्ती 11 वरनि जी निगर सां शादी कराई हुई। हुन चयो त ससु ऐं सहुरो ख़राबु पेशो करण लाइ दबाउ विझनि था, जंहिं सबबि हूअ भाउ वटि मोटी आई आहे। नारी अपील कई त बासरनि ऐं ससु सहुरे ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। शहदादपुर में क़दीमी क़ब्रिस्तान ऐं इमाम बारगाह ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। शहदादपुर में शहरनि पारां क़दीमी क़ब्रिस्तान ऐं इमाम बारगाह ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गुल फ़कीर ख़ासकेली ज़ैद अली अकबर शाह ऐं ॿियनि चयो त दरगाह सैयद जोत अली शाह जो क़ब्रिस्तान सदियुनि खां क़ाइमु आहे, जंहिं ते रेवेन्यू अमलदार ऐं बाअसर मिली भगत करे कब्ज़ो करणु चाहिनि था। संदन चवण त कब्ज़े जी कोशिश सबबि शहर में मज़हबी विगोड़ थी सघनि था। अॻवाननि मुताबिक़ त क़ब्रिस्तान तां कब्ज़ो ख़त्म कराए विगोड़ थियण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।